अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं तव्हांजो पंहिंजो अकील कुरैशी एक्टर डायरेक्टर तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधायां त 26 नवंबर ते सिंध म्यूज़ियम हैदराबाद में आगा ज़फ़र जो लिखियल स्टेज नाटक आऊं न जीअंदी उन रे जेको लतीफ़ सरकार जे सुर रामकली जे पस मंज़र में लिखियल आहे। 26 तारीख़ ते तमामु बहितरीन कास्ट सां गॾु ही स्टेज नाटक परफॉर्म कयो वेंदो। आऊं तव्हांखे दिलि जी गहराइनि सां पंहिंजी फैमिली सां सिंध म्यूज़ियम हैदराबाद में शाम जो 7 बजे अचण जी दावत ॾियां थो। ज़रूरु अचिजो। हीउ हिकिड़ो तारीख़ी ड्रामो आहे, तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां सजायो वियो आहे। अचणु न विसारींदा। 26 नवंबर सिंध म्यूज़ियम हैदराबाद स्टेज नाटक आहे आऊं न जीअंदी उन रे। अस्सलाम वालेकुम, मां आहियां संध्या सिंधी। जीअं त असांजो बहितरीन ड्रामो थी रहियो आहे सिंध कल्चर डिपार्टमेंट जी तरफ़ां, जंहिंजो नालो आहे आऊं न जीअंदी उन रे। उन ड्रामे में मुंहिंजो करेक्टर आहे बरखा जो। सिंध म्यूज़ियम में उहो ड्रामो थी रहियो आहे 26 नवंबर में जुमे जे ॾींहुं शाम 7 बजे। त महिरबानी करे तव्हां सां रिक्वेस्ट आहे तव्हां पंहिंजी फैमिली सां गॾु अचिजो ऐं तव्हांखे उमेदु आहे कि इहो तव्हांखे ड्रामो जाम सुठो लॻंदो। थैंक यू। भलीकार दोस्तों, आगा ज़फ़र मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे, कोशिश आहे त आऊं भिटाई सरकार जे सभिनी सुरनि ते आधारित ड्रामा लिखां। ज़िंदगी वफ़ा कई त इहे कमु ज़रूरु हिकिड़े ॾींहुं पाए तकमील ताईं पहुचंदो। उन सिलसिले में हिकिड़ो ड्रामो सुर रामकली जे बेतन जे पस मंज़र में स्टेज नाटक मूं लिखियो आहे, जंहिंजो नालो आहे आऊं न जीअंदी उन रे। हीउ साॻियो ड्रामो कल्चर डिपार्टमेंट जे सहकार सां 26 तारीख़ सिंध म्यूज़ियम हैदराबाद में मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में शाम जो 7 बजे पेश थींदो। अकील कुरैशी असांजो हिकिड़ो क़ाबिल दोस्त आहे जेको वॾे अरसे खां टेलीविज़न स्टेज सां वाबस्ता रहियो आहे। संदसि डायरेक्शन में हीउ ड्रामो आऊं न जीअंदी उन रे प्ले थींदो ठीकु शाम जो 7 वॻे सिंध म्यूज़ियम में। आऊं सभिनी दोस्तनि खे इहो गुज़ारिश कंदुसि त हीउ ड्रामो इन करे ॾिसणु बि ज़रूरी आहे त जीअं असांजे जेको ख़ासि तौर ते पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे फैमिलीज़ खे, त जीअं लतीफ़ साईं जे फ़िक्र खां असीं सभु आगाह थी सघूं ऐं सिंध जे जेको असुलु जेको सिंध जो कल्चर ऐं ॾाहप जेका आहे उन खे असां बहितर तरीक़े सां सम्झी सघूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। आऊं हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश कंदुसि त हिन ड्रामे खे ॾिसण जे लाइ ज़रूरु जुमो 26 नवंबर 2021 सिंध म्यूज़ियम। थैंक यू। अस्सलाम वालेकुम, दिस इज़ रुखसार मेमन जी। त तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां त 26 नवंबर ते, जी हा 26 नवंबर ते असांजो ज़बरदस्त ड्रामो आहे जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी सां रिलेटेड आहे। त तव्हां ज़रूरु अचिजो। उन ड्रामे जो नालो आहे आऊं न जीअंदी उन रे। तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट आहे त ज़रूरु अचिजो 26 नवंबर जुमे जो ॾींहुं शाम जो 7 बजे। थैंक यू। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं असांजो पंहिंजो अनवर छलगरी। जीअं त आगा ज़फ़र जो लिखियलु ड्रामो आऊं न जीअंदी उन रे, हीउ लतीफ़ साईं जे बेतन ते लिखियलु हिकिड़ो तमामु सुठो सूफ़ियानो ड्रामो आहे। मुंहिंजे ख़्याल त मुंहिंजी 35 साला फ़नी ज़िंदगी में हीउ पहिरें चकर अहिड़ो स्क्रिप्ट साम्हूं आयो आहे जेके आउं ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां ऐं उमेदु त हिन ड्रामे खे तव्हां बि ॾिसणु ईंदा 26 तारीख़ जुमे जो ॾींहुं सिंध म्यूज़ियम में। हिन जो डायरेक्टर आहे अकील कुरैशी ऐं लेखक आहे आगा ज़फ़र। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो इसरार लगारी। दोस्तों, कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां 26 नवंबर जुमे जे ॾींहुं शाम जो 7 बजे सिंध म्यूज़ियम में हिकु क्लासिकल स्टेज ड्रामो पेश कयो वेंदो आऊं न जीअंदी उन रे। ड्रामे जा राइटर आहिनि आगा ज़फ़र साहब ऐं डायरेक्टर आहिनि अकील कुरैशी साहब। ज़रूरु ॾिसणु अचिजो। आऊं बि उन ड्रामे में हबीब जो करेक्टर करे रहियो आहियां। तमामु बहितरीनु ड्रामो आहे, फैमिली ड्रामो आहे, ॾिसणु न विसारिजो। 26 नवंबर जुमे जे ॾींहुं शाम जो 7 बजे सिंध म्यूज़ियम में। ड्रामे जो नालो आहे आऊं न जीअंदी उन रे। महिरबानी। आऊं आहियां तव्हांजो KB सोलंकी। कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां 26 नवंबर ते
हिकिड़ो स्टेज बहितरीनु साईं लतीफ़ सरकार जे बेतन ते आगा ज़फ़र जो लिखियलु ड्रामो पेश थी रहियो आहे। गुज़ारिश कंदो तव्हां दोस्त अचो ऐं अची इंजॉय कयो। तव्हांजी महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तो, तव्हांजो पंहिंजो वहीद मीरानी 26 नवंबर ते सिंध म्यूज़ियम में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सुर रामकलीअ जे बेतन जे पस मंज़र में बहितरीनु ड्रामो पेश थी रहियो आहे। उन जींदी उनरे जंहिंजो राइटर आहे आगा ज़फ़र, डायरेक्टर अकील कुरैशी। हिकु पंहिंजी नोयत जो बिन मुनफ़रद ऐं बहितरीनु ड्रामो आहे। अस्सलाम वालेकुम, अवांजो पंहिंजो डॉक्टर नेक भट्टी। मां आर्टिस्ट आहियां, नंढड़ो आर्टिस्ट आहियां। बहरहाल साईं जी महिरबानी आगा ज़फ़र साहब जी ऐं मोहतरम अकील कुरैशी जी, जंहिंजे डायरेक्शन में मां हिकिड़ो ड्रामो करे रहियो आहियां, उन जींदी रहे, जंहिंमें आउं मिस्री जोगी जो कैरेक्टर करे रहियो आहियां। मिस्री जोगी ऐं जोगी कीअं ॻाल्हाईंदा आहिनि, पुण जेको चवंदा आहिनि लफ़्ज़, उहो असां सिखियो आहे ऐं तमामु सुठो सिखियो आहे। तव्हां सभई दोस्त ड्रामो ॾिसणु अचिजो 26 नवंबर ते सिंध म्यूज़ियम में। तव्हां सभिनी खे सिक भरियो सॾु आहे त तव्हां सभु अचिजो पंहिंजी फैमिली सां गॾु, पंहिंजे बचनि सां गॾु। तमामु बहितरीनु फैमिली ड्रामो आहे ऐं तव्हां हीउ ड्रामो ॾिसी तमामु घणो इंजॉय कंदा।